कुछ माण्हू निंड कंदे ओचितो निंड मां उथी पवंदा आहिनि ऐं कुछ माण्हू निंड करण मां ई पैसा कमाए रहिया आहिनि। यूट्यूब, टिकटॉक ऐं ट्विच जहिड़नि वीडियो प्लेटफॉर्म्स ते स्लीप स्ट्रीमर्स जो अंग तेज़ीअ सां वधी रहियो आहे, जिन ते इहे माण्हू रुॻो बिस्तर ते निंड कंदे पंहिंजी लाइव स्ट्रीमिंग कनि था। हिक अंदाज़े मूजिबि अमेरिकी यूट्यूबर काई सेनेट मार्च में रोज़ानो निंड करण जी स्ट्रीमिंग मां $1000 कमाया आहिनि। जगमशहूर स्ट्रीमर एमोरिथ जून में कयल हिक पॉडकास्ट में दावा कई त हुन हिक स्लीप स्ट्रीमिंग ज़रिए $15,000 कमाया। अहिड़नि स्ट्रीमर्स खे ॾिसण वारनि लाइ ही हिक कम्युनिटी जो हिसो हुजण जो अहसासु ॾियारे थो, जंहिंखे ॾिसंदे हू पाण बि इन्हनि स्ट्रीमर्स सां सुम्ही पवंदा आहिनि। इन खां सवाइ ही इन्हनि लाइ तफ़रीह जो ज़रियो बि हूंदो आहे। ॿुधण में इहो अजीब लॻे थो, पर इहा शइ अॻु बि थींदी रही आहे। 10-12 साल अॻु बर्तानवी रियलिटी शो में 24 कलाकनि लाइ लाइव स्ट्रीमिंग खे ऑन-एयर करण जे करे मशहूरी मिली हुई। उन में निंड कंदे माण्हुनि खे ॾेखारियो वियो हो। अहिड़ो ई शो 2004 में ॾेखारियो वियो हो, जंहिंमें मशहूर फुटबॉलर 1 कलाक ताईं निंड कई। इन जे उबतड़ ॿिया बि स्ट्रीमर्स आहिनि जिन खे माण्हू जाॻियल ॾिसण चाहिनि था। माण्हू उन्हनि खे जाॻियल रहण लाइ पैसा ॾींदा आहिनि। पैसा ॾेई माण्हू गोड़ करण, खड़का करण या अहिड़ा ॿिया कम करण लाइ चवनि था जीअं निंड फिटी सघे। ही अहिड़ियूं वीडियोज़ आहिनि जिन में स्ट्रीमर सुम्हण जी कोशिश कंदा आहिनि, पर ॾिसण वारा खेनि पैसा ॾेई इहा ख़्वाहिश कंदा आहिनि त हू जाॻनि। इन सिलसिले जी शुरूआत टिकटॉक तां थी हुई। नंढा स्ट्रीमर्स चवनि था त हू निंड करे कमाईअ मां घर जो किरायो ॾेई छॾींदा आहिनि, जॾहिं त वॾा स्ट्रीमर्स कमाईअ जा एवॉर्ड बि खणी चुका आहिनि।